पिस्टल ना कहीं मिशन मिशन का कहीं यहाँ कौन ना मिशन करे नहीं पिस्टल भी मेरी यहाँ से निकाली जबरदस्ती निकाली। पिस्टल जैसा लगा मिशन आप पिस्टल कहीं कटवाया था? हाँ पिस्टल में से ली है। किसने ली थी भाई? वहीं पे ली है। क्या ले वो क्या मेरी नानी में सरकारी ब्लॉक है, प्राइवेट नहीं है भाई, वो भी सरकारी है। घर में वीडियो छोड़ता है एसपी साहब आए हैं, लोकेटर है भाई, हम कोई शौक से कोई आए हैं, लोकेटर के साथ हैं। सदा कदलिया ही अचे जोरी घरन में घिड़ी पिया न ॿुधनि न छा न छू अचानक मोबाइल वेनासी अचे खसियनि। हाँ तंहिंखां अलावा बस रक्शो हलाईंदा आहियूं मज़ूर माण्हू, अहिड़ी का ॻाल्हि बि कान्हे, न मोबाइलूं चेक न छा वधी अचानक अचे हथनि मां असां खसियनि। चवंदा तव्हां राब्तो कंहिंसां कयो आहे छा? मां न कंहिंखे मोबाइल ॾींदो आहे न वरी कंहिंखां मां वठंदो आहियां, कंहिंसां बि राब्तो मुंहिंजो न आहे, भले तव्हां चेक करे सघो था। तंहिंखां अलावा एतिरो चेक करण जो वारियो कोन्हे, अचानक फेरिंग शुरू थी वई। नंढड़ा ॿार असांजे घरनि में वेठा, ॿार रोइनि पिया दाऊं पिया कनि, पोइ बि फेरिंग बंदि न पिया कनि। पोइ असांजे ॻोठ वारनि हिमत करे हिननि खे हटायो आहे। ही न पंहिंजो पुछा ॿुधाइनि पिया न छा न छू, अचानक फेरिंग जा धूड़िया थी विया। जे अचानक असांजे ॻोठ वारा न अचंदे ई असांजा माण्हू ज़ख़्मी करे मारे हलिया वञनि। कम से कम असांखे ॿुधाइनि त सही त भाई मसइलो आहे ही अॻे ॻोठ असांजे चङे मुड़ुस सां ॻाल्हाईंदा तावन कना, असांजी मोरे जी पुलिस सां राब्तो कना त भाई टपाले ॻोठ में ही वारदात थी वई आहे ऐं तव्हां असांजी हेल्प कयो। हेल्प त छा, अचानक चोरनि वांगुरु डाकुनि वांगुरु घरनि में घिड़ी पिया। कहिड़े वक़्तु आया? सुबुह जो 4 वारे टाइम खां थोरो अॻी अची विया आहिनि, सिविल कपिड़नि में। ऐं तंहिंखां अलावा हथनि में छा आहे हुननि खे? हथियनि में हथियार आहिनि, जंहिंखे में ज़ख़्मी थियो आहे उनखे पंहिंजो धकु पाण अंगूठे जो लॻी वियो आहे। वरी उहो इल्ज़ाम चेंबर जेके आहे सिधी जो कयईं त अचानक किरी पियो, उनजे अंगूठे में धकु पंहिंजो पाण सां ई लॻी वियो आहे, पंहिंजे ई हथियार जो। चेंबर जो जेको आहे उनखे धकु लॻी वियो आहे। टपाले ॻोठ में मायुनि खे तक़रीबन जेके नंढड़ा ॿार आहे वीचारनि खे धक वक लॻी विया आहिनि। ही वाह जो माण्हू जेके ज़ख़्मी आहिनि उहे किथे आहिनि हींअर? उहे इस्पताल में खणी विया आहिनि 3 माण्हू। अच्छा हा, उन्हनि खे धक वक लॻी विया आहिनि। हिननि खे हिननि त कंहिंजी ॻाल्हि ॿुधनि ई कोन पिया न, अचानक चेंबरूं चेप करे बद टाकुड़ा खणी कढंदा आहिनि, फेरिंग शुरू थी वई। हाणे सभु को पंहिंजे घरनि में पंहिंजे बचड़नि लाइ वेठो हूंदो न, सियारे जी राति आहे, अचानक ई बस कंहिंखे ॿुधाइनि बि कोन, कंहिंसां तावन ई न कनि, अचानक बस घिड़ी पिया। बस फेरिंग जा सटका भितियूं छपर बपर असांजा किरा वेंदा अथनि। जो नालो आहे? अज़ीज़ुल्ला। छा मसइलो थियो आहे? मसइलो इहो थियो आहे त असां पंहिंजे घरनि में हुआसीं, हीअ असांजे दर ते हलिया आया, सिधा सवां हलिया आया। असां हिन खां पुछियो त बाबा छा थियो आहे, असांखे सची न पिया ॿुधाइनि। बसि ईअं मां उन्हनि खां पुछियो त बाबा तव्हां मोरे थाणे ते एंट्री कराई आहे या वॾेरनि खे ॿुधायो आहे? असांखे चवनि न असां एंट्री कोन कराई आहे। बाबा तव्हां एंट्री न कराई आहे, तव्हां पर घरनि में छो घिड़िया असांजे घरनि में? कहिड़ो सबूत आहे तव्हांखे तव्हां असांजे घरनि में घिड़िया? असांखे माना धमकियूं पिया ॾियनि, चुप कयो चुप कयो। असां हुनखे चयो बाबा चुप कीअं कयूं, तव्हां असांजी ॻाल्हि त ॿुधायो सही न। ईअं हर भोर तव्हां असांजे घरनि में घिड़ी पिया, नंढड़ा बचड़ा अची था दाहूं कनि असांजूं। अच्छा, पुलिस वर्दीअ में आहे या सिविल कपिड़नि में? सिविल वर्दी में आहे। सिविल हा, सिविल वर्दी में आहे, पुलिस में न हा। पुलिस जी गाॾी ॿाहिरि बीठी, ही सभु सिविल वर्दीअ में हा। हिते मुंहिंजे घरनि खे सभिनी खे तलाश, जेके बि घर आहे पुछनि असांखां छा कंदा हो, कीअं कंदा हो। अब्दुल जब्बार में छोकिरो ड्यूटीअ ते पियो, उनखे रोकियुनि, उन चयो मां ड्यूटी वारो माण्हू आहे, पोइ उनखे बि रोकियुनि, पोइ उनखे इजाज़त वञी वञो। पोइ मूंखां पुछियो हीउ घर कंहिंजो आहे? मुंहिंजो घर आहे। सभु तुंहिंजा घरनि में चयो हा मुंहिंजा घर। छोकिरनि मुंहिंजनि खां पुछनि छा कंदा हो, बाबा असां हार पोइ कंदा आहियूं। पोइ ईअं पुछा पुछा करे सॼे मुंहिंजे घरनि खे ढूंढे तलाशी वठी, पोइ बगुआर जे घरनि ॾे हेॾां हलिया विया परते ॾांहुं। हेॾां जो विया त हिते जी माना इहा ॻाल्हि असां ॿुधी विया, कार्रवाई कई सोचे हिते। छा मुतालबो कंदो तव्हां हाणे एसएसपी खां? जी असांजे घरनि में नाजाइज़ी घड़ी आहे त छो कयो असांजे घरनि जे मथां हमलो? असांजे ॿारनि खे नंढड़ा ॿार असांजा बुखारिया पिया आहिनि, उहे वरी बुखारजी पिया आहिनि। उहे त असांजो मुतालबो आहे त असां नाजाइज़ी छो कई अथनि? असांखे ॿुधाइनि हा न, असांखे ॿुधाइनि हा त बाबा हीअ ॻाल्हि थी आहे, पासो कयो, असां तव्हांजे घर खे तलाशी ॾींदासीं। असां पोइ पासो करे ॿारनि खे पासो कराए पोइ असां हिन खे तलाशी करायूं। सिधा सवां असांजे ॿारनि में माना घिड़ी पिया आहिनि, असांखे ॿुधायो अथनि न छा, ईअं सिधा असांजे घरनि में हलिया आया आहिनि। ठीक है, क्या है आप अपना फुल? पीसी कहाँ पे हैं? सीआईए कराची। सीआई कराची में। इस गांव में कैसे दाखिल हुए हैं? हम लोकेटर के साथ आए। अच्छा, लोकेटर के हवाले से। लोकेशन यहाँ की लोकेशन है। वो किस क्राइम में मुलविस है? वो जो लोकेशन वो अगवाई में। कहाँ से अगवा हुआ था? कराची से।
कौन हुआ था, थोड़ा तफसीली बताएं ना। बच्चा है या बच्ची है मुझे ये नहीं पता। अच्छा, किन के कहाँ घुसे थे आप, घरों में घुसे थे? हम ये पीछे लोकेशन आई है पीछे घर की, वहाँ हाँ हैं। हाँ, जी फिर जाहिर हुई कोई मोबाइल या नंबर? अभी तो हम बाहर ही थे, पहले ही काम हो गया हमारा। अच्छा, जी फायरिंग भी की है आपने? फायरिंग तो हुई है, जाहिर सी बात है, उधर से पत्थर चले हैं। अच्छा। ये मेरे को लाड़ी लगी है, हम्म। मेरा अंगूठा कट गया। ये एसएसपी कौन है आपके साथ जो आया है अभी? एसपी मलीर है हमारा। एसएसपी मलिर? अच्छा, कौन? एसपी मलीर, एसपी मलिर, सीआई का? सीआईए का नहीं, और ये जहाँ से बच्चा हुआ हुआ वहाँ का एसपी। अच्छा, ठीक है। यहाँ पे कोई फायरिंग हुई है? फायरिंग हुई है, आपने करवाई है ना, पुलिस वालों ने? पुलिस ने की, अच्छा, अपनी बचाव के लिए हाँ। हवाई फायरिंग करी। नौशहरा पुलिस से आपने राब्ता किया था या मोरो से? पता ये नहीं, ये हम तो अभी आयरन में आए हैं, हमें पता नहीं। हाँ, वहाँ पे कोई एंट्री करवाई थी आपने? नहीं मुझे नहीं पता। अच्छा, आप अपने हिसाब से? हम तो बाद में मोबाइल में आए ना हम लोग तो। आपको तो अपनी जो वहाँ की हद की पुलिस होती है उससे उसको एंट्री करवानी पड़ती है, वो साथ में लेते हैं। पहले नफरी पहले की आई, हम लोग बाद में आए। अच्छा, हाँ, नफरी पहले आई हुई। पहले पुलिस अभी आई। अभी आपका यहाँ पे इंचार्ज कौन है, साथ में कौन है? अभी एसपी साहब मलीर है। वो भी आया हुआ है? जी बाहर है। अच्छा, ठीक है।